अस्सलाम वालेकुम दोस्तों अॼु तव्हांखे उस्ताद जलाल चांडी जो हिकिड़ो वाक़ियो ॿुधाईंदासीं जेको साईं अली हसन जेको बबुर जेको असांखे ॿुधायो। त अली हसन बबुर चए पियो त बाबा उस्ताद जलाल चांडी हिकु दफ़ा छा चयो त बाबा मुंहिंजे पुटनि खे बि वठी वञु ऐं मुंहिंजे भाइटियुनि खे बि वठी वञु ऐं कपिड़नि जा जोड़ा वठी अचु मुंहिंजे भाणेनि जे लाइ हिननि जे लाइ सभिनि जे लाइ माना कपिड़नि जो जोड़ा वठी अचु। हाणे हिकिड़ो हिकिड़ो जोड़ो वठी अचु। पोइ अली हसन बबर जेको आहे उस्ताद जलाल चांडी जो ॻोठु माना फुलनि मां निकितो ऐं मोरे ते वियो। पोइ हुते वञी माना जेको आहे दुकान तां कपिड़े जी दुकान ते विया। पोइ सभिनि जे लाइ माना हिकिड़ो हिकिड़ो जोड़ो कटराई। हाणे जेको उस्ताद जलाल चांडी जो जेको नंढो पुटु हो जेको नादिर, हाणे उहो उस्ताद जलाल चांडी जो माना दादलो पुटु हुजे, हुन माना ज़िद कयो त बाबा मां ॿ जोड़ा कटराई। पोइ सभिनि जा वरी कपिड़ा वपड़ा खणी अली हसन जेको आहे गाॾी खे हलाए वञी पहुतो वरी ॻोठु फुले। पोइ उस्ताद जलाल चांडी खे ॿुधाई। उस्ताद जलाल चांडी चयो त बाबा हाणे जोड़ा ॾेखारियो, कपिड़ा कहिड़ा वठी आया आहियो। पोइ उस्ताद जलाल चांडी खे सभु ॾेखारियईं त पोइ अली हसन ॿुधायो त बाबा सभिनि जे लाइ माना जेको हिकिड़ो हिकिड़ो जोड़ो कटरायो अथऊं ऐं नादिर जेको आहे 2 जोड़ा कटराइनि। त उस्ताद जलाल चांडी चयो त बाबा ईअं कोन्ह थींदो, छो जो मूंखे हिकिड़ी अखि रखणी आहे, सभिनि सां बराबरी रखणी आहे। भाइटिया बि मुंहिंजा पुट आहिनि ऐं भाणे जी जेके आहिनि उहे बि मुंहिंजा पुट आहिनि ऐं सभु मुंहिंजा बचा आहिनि। या त हाणे ईअं कयो जो हिकिड़ो इहो जेको जोड़ो वधीक आहे इहो वापसि वराए ॾियो, या त वञु त ॿिया जोड़ा माना हिकु हिकु ॿियो वरी वठी अचे सभिनि जे लाइ। पोइ नादिर खे चईं त बाबा हाणे जोड़ो, त नादिर चयो त मुंहिंजो उस्ताद अली हसन चयो त बाबा नादिर त कोन थो ॾिए। पोइ उस्ताद जलाल चांडी चयो त बाबा ॻाल्हि ॿुध, हाणे वञु ऐं मोरे मां वरी जेको आहे हिकु हिकु जोड़ो ॿियो सभिनि जे लाइ वठी अचु। पोइ उस्ताद जलाल चांडी जे हुकुम ते माना जेको आहे अली हसन वियो, वरी हिकिड़ो हिकिड़ो जोड़ो सभिनि जो वठी आयो ऐं सभिनी खे ॾिनई 2 जोड़ा करे। त माना ईअं उस्ताद जलाल चांडी जेको आहे बराबरी कंदो, पंहिंजे बचनि में बि कंदो, भाइटनि में भाणेजनि में सभिनी मिटनि माइटनि में माना वॾो ख़्यालु कंदो। ऐं अक्सर करे मिटनि माइटनि जो माना ख़र्चो जेको हूंदो ख़ानदान जो उहो पाण भरींदो ऐं ख़ानदान जे माना हर माण्हू जो ख़्यालु कंदो, मिटी माइटी जो ख़्यालु कंदो, सभिनि जो ख़्यालु कंदो ऐं हुनजी महिल सिर माना मदद बि कंदो। सभिनि सां अख़लाक में पेश ईंदो, गुफ़्तगू सुठी कंदो ऐं सभिनि सां खिली खिकारींदो, सभिनि सां सुठी गुफ़्तगू कंदो, सभिनि सां माना प्यार करण वारो, मोहबत करण वारो दोस्त हो, सभिनि जी इज़त कंदो। उस्ताद जलाल चांडी अहिड़ो जेको रागी हो, अहिड़ो कलाकार हो ऐं अहिड़ो अज़ीम इंसान हो। दोस्तों उस्ताद जलाल चांडी जेको आहे कॾहिं बि कंहिं सां माना रंज न रखियो, कॾहिं बि कंहिं सां नाराज़गी न रखी, सभिनि सां खिल भोग बि कंदो, ठको पको बि कंदो ऐं हुन सां मोहबतूं बि वधाईंदो, उल्फतूं बि रखंदो। ऐं उस्ताद जलाल चांडी जहिड़ो माना को पैदा ई न थियो अॼु ताईं बि। उस्ताद जलाल चांडी जो माना पंहिंजी हिकिड़ी अदा हुई, पंहिंजो हिकिड़ो स्टाइल हो जेको कंहिं बि फ़नकार में अॼु ताईं पैदा न आहे थी सघियो दोस्तों। ऐं उस्ताद जलाल चांडी में वॾाई न हुई, तकबुर न हो। कुझु फ़नकारनि में माना थोरो घणो माना पैसो अची वेंदो आहे, थोरो माल अची वेंदो आहे, थोरो शोहरत मिली वेंदी आहे, त पोइ हुन में वॾाई थी वेंदी आहे, तकबुर थी वेंदी आहे, पोइ माण्हू खे सुञाणींदा कोन आहिनि ऐं ज़मीन ते हुनजी अखि हूंदी न आहे, अखि आसमाननि ते हूंदी आहे। उस्ताद जलाल चांडी में इहे ॻाल्हियूं कोन हुयूं। उस्ताद जलाल चांडी माना ग़रीब खां ग़रीब जी बि इज़त कंदो, त अमीर खां अमीर जी बि ओड़ी इज़त कंदो, बराबरी वारो माना उहो सलूक कंदो। उस्ताद जलाल चांडी सभिनि सां बराबरी सां हलंदो, ॿार हुजे, वॾो हुजे, नंढो हुजे, पोड़ो हुजे, पको हुजे, सभिनि खे इज़त ॾींदो ऐं ॿारनि सां बि ओतिरी मोहबत कंदो। हाणे उस्ताद जलाल चांडी जेको ॿारनि सां, पंहिंजे बचनि सां, भाइटियुनि सां, सभिनि सां सेल्फियूं बि कढाईंदो, फ़ोटू कढाईंदो। ऐं जेको शागिर्द थियणु चाहींदो त बाबा मां आख़िरी जलाल आहियां, मां नंढो जलाल आहियां, माना मूंसां गॾु फ़ोटू, उस्ताद जलाल चांडी सभिनि सां माना फ़ोटू बि कढाईंदो, सेल्फियूं। हाणे अॼु जो जेके आहिनि उहा फ़नकार खे ॾिसो त फ़नकार पिया लिकंदा त बाबा शर नज़र न पए। अॼु जे फ़नकारनि में वरी इहे ॻाल्हियूं आहिनि, पर उस्ताद जलाल चांडी में माना आलीशान ख़ूबियुनि वारो जेको इंसानु हो, तमामु वॾियूं ख़ूबियूं हुयूं उस्ताद जलाल चांडी में ऐं उहे ख़ूबियूं अॼु ताईं कंहिं फ़नकार में पैदा न आहिनि थी सघियूं दोस्तों।
ऐं उस्ताद जलाल चंद जो जेको आहे न विसरंदड़ किरदारु आहे जेको हमेशह अमर आहे, पंहिंजी कला सां हमेशह यादि रहंदो, माण्हुनि जे दिलनि में ज़िंदा आहे, पंहिंजे चाहींदड़नि जे दिलनि में ज़िंदा आहे। दोस्तो उस्ताद जलाल चंद में अहिड़ियूं ख़ूबियूं जेके हर कंहिं इंसान में न आहिनि हूंदियूं। दोस्तो उस्ताद जलाल चंद जेको नंढड़नि ॿारनि सां गॾु माना रांदि खेॾण में बि लॻी वेंदो, नंढड़नि ॿारनि सां गॾु वेही खटनि ते माना फ़ोटू बि कढाईंदो, उन्हनि सां खाईंदो पीअंदो, उन्हनि सां कचरियूं कंदो ऐं उन्हनि खे खणी घुमंदो, खणी ॿाहुनि ते गॾु घुमंदो, माना फ़ोटू बि कढाईंदो, पंहिंजे बचड़नि खे बि गॾु माना खणी घुमंदो। वॾा ई न हूंदी उस्ताद जलाल चंद में। ऐं जेको पुछंदो बाबा ही मुंहिंजा बच्चा आहिनि, भाणेजनि खे चवंदो बाबा ही मुंहिंजा बच्चा आहिनि, भाइटियुनि जे नाले बि चवंदो मुंहिंजा बच्चा आहिनि। ऐं तफ़ावत न थींदो आम माण्हू खे त बाबा ही हिनजा पुट आहिनि, भाइटिया आहिनि, केरु आहिनि, सभु माण्हू सम्झंदा बाबा जलाल जा बच्चा आहिनि, जलाल जा पुट आहिनि। ऐं उस्ताद जलाल चंद जो माना जेको हिकिड़ो भाणेजो हूंदो फोटो, माना उहो बि माना माण्हू आम माण्हू चवंदा बाबा ही जलाल चंद जो आहे, जलाल चंद जो हुबहू आहे, माना एतिरी माना हुनखे उस्ताद जलाल चंद तमामु घणी मोहबत ॾींदो। ऐं सभिनि जे लाइ छपर छांव हो, पंहिंजे मिटनि माइटनि जे लाइ, पंहिंजे चाहींदड़नि जे लाइ, सभिनि जे लाइ माना छपर छांव हो। दोस्तो मां सम्झां थो हीउ वीडियो तव्हांखे तमामु घणो पसंदि आयो हूंदो। जे पसंदि आयो हुजे त असांजी वीडियो खे लाइक कयो, कमेंट कयो, दोस्तनि खे शेयर कयो, असांजे चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कयो। अल्लाह हाफ़िज़ दोस्तो।